अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अबड़ो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान जी मेज़बानी हेठि इस्लामी मुल्कनि जी तंज़ीम OIC जे परॾेही वज़ीरनि जे काउंसिल जो 48 इजलास जारी। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जी सदारत हेठि इजलास में 57 मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि, मुबसरनि ऐं वफ़दनि जी शिरकत। गॾियल क़ौमुनि जो सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस ऐं चीन जो परॾेही वज़ीर वांग ज़ी ख़ासि महिमान तौरु शरीक। OIC इजलास सबबि पाकिस्तान दुनिया जे ध्यान जो मर्कज़ बणियो। इस्लाम जो कंहिं बि दहशतगर्दी या इंतिहा पसंदीअ सां तालुक़ नाहे। दुनिया खे ख़बर हुजणु घुरिजे त इस्लाम अमन पसंद मज़हब आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो OIC जे परॾेही वज़ीरनि जे इजलास खे ख़िताब। चवे तो दुनिया जी हर कुंड में मुसलमान इस्लामोफोबिया खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इंतिहा पसंद सोच कंहिंजी बि थी सघे थी, पर उनखे इस्लाम सां छो ॻंढियो वियो। न्यूज़ीलैंड में मस्जिद में बेगुनाह माण्हुनि खे शहीद कयो वियो। दुनिया इस्लामोफोबिया जे वाक़िअनि ते ख़ामोश रही। गॾियल क़ौमुनि 15 मार्च के इस्लामोफोबिया खिलाफ आलमी ॾींहुं करार ॾिनो आहे। पाकिस्तान के मुआशी बहरान मां कढणो आहे। आज़ाद परॾेही पॉलिसी जो बुनियाद रखी छॾियो आहे। मुसलमान मुल्कनि सां मज़बूत लाॻापा पाकिस्तान जी पहिरीं तरजीह में शामिल आहिनि। असां इस्लामोफोबिया खिलाफ़ आवाज़ उथारियो। OIC जो मक़सदु समूरनि मुल्कनि में इस्तेहकाम खे हथी वठणु आहे। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो OIC इजलास खे इफ़्तिताही ख़िताब। OIC सेक्रेटरी जनरल हुसैन इब्राहिम ताहा यमन जी सूरतहाल ते ॻणतीअ जो इज़हार कंदे चयो आहे त सऊदी अरब में शहरी आबादी ते हौसी भाॻियुनि जा हमला मुज़म्मत जोॻा आहिनि। इसराइल फ़लस्तीनियुनि जी नस्लकुशी में मुलविस आहे। उन्हनि जी ज़मीनुनि ते कब्ज़ा ऐं ज़ुल्म थी रहियो आहे। कश्मीर मसइलो ॾिघे अरसे खां हल न थी रहियो आहे। कश्मीर जो भारत जे कब्ज़े हेठि इलाइक़ो तकरारी आहे। कश्मीर मसइले जो हल कश्मीरी अवाम जी मर्ज़ी ऐं गॾियल क़ौमुनि जे ठहरान तहत हल थियणु घुरिजे। चीन जे परॾेही वज़ीर वांग ज़ी जी इस्लामाबाद में जारी OIC जे परॾेही वज़ीरनि जे इजलास में ख़ासि तौरु शिरकत। चीन जे परॾेही वज़ीर वांग ज़ी ख़िते में अमन लाइ पाकिस्तान जी कोशिशुनि जी वाखाण कंदे चयो आहे त चीन सदाईं आलमी इस्तेहकाम लाइ कमु कयो आहे ऐं असां कंदा रहंदासीं। सऊदी अरब जे परॾेही वज़ीर फैसल बिन फरहान अल सऊद जो कश्मीर मसइले जे मुनसिफ़ाणे हल लाइ आलमी बिरादरी जे किरदार ते ज़ोर। संदसि चवणु आहे त कश्मीर मसइले जी मुनसिफ़ाणी हल लाइ आलमी बिरादरी खे किरदार अदा करणु घुरिजे। यमन जे अवाम खे इंसानी बुनियादनि ते मदद फराहम कई पई वञे। आलमी ठहरान मूजिबि फ़लस्तीन जे मसइले जो पुरअमन हल चाहिनि था। अफ़गानिस्तान दहशतगर्दी लाइ पंहिंजी सरज़मीन इस्तेमालु न थियणु ॾे। इस्लामोफोबिया ख़िलाफ़ पाकिस्तान जूं कोशिशूं वाखाण जोॻियूं आहिनि। अफ़गानिस्तान में इस्तेहकाम लाइ ॻाल्हियुनि ऐं मुफ़ाहिमत खे यक़ीनी बणाइणो पवंदो। काज़ाख़स्तान जे परॾेही वज़ीर अफ़गानिस्तान जी सूरतहाल ते ॻणतीअ जो इज़हार कंदे चयो आहे त अफ़गानिस्तान में बिना देर इमदाद जी ज़रूरत आहे। ट्यूनिस जे परॾेही वज़ीर जो चवणु आहे त अरब ग्रुप ख़िते में तकरारनि जो पुरअमन हल चाहे थो। नाइजीरिया जो परॾेही वज़ीर चवे थो नाइजीरिया में वॾे अंग में माण्हू पनाहगीर कैंपुनि में रहनि था। उमीद आहे त OIC पनाहगीरनि सां एके जो इज़हार कंदी। नाइजर जे परॾेही वज़ीर इसोमी मसूदो चयो आहे त अफ्रीका ऐं ॿियनि ख़ितनि में इंतिहा पसंदीअ जे ख़ात्मे लाइ नौजवाननि जे किरदार साज़ी ते ध्यानु आहे। OIC जे 47 इजलास में खोड़ सारा ठहराव मंज़ूर थिया, जिन ते अमल दरामद अणटर आहे। कश्मीर ऐं फ़लस्तीन ते असराइतो आवाज़ बुलंद थियो हो। ग्रुपनि जा मुख़्तलिफ़ इजलास थिया, पर का ख़ासि अॻ भराई न थी जंहिं ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां मिस्र जे परॾेही वज़ीर जी मुलाक़ात। ISPR मूजिबि मुलाक़ात दौरान ख़िते जी सूरतहाल ते गौर वीचार। जनरल कमर जावेद बाजवा चवे थो पाकिस्तान मिस्र में भाईचारे वारा लाॻापा आहिनि। OIC इजलास पाकिस्तान लाइ तारीख़ी अॻ भराई आहे।
कराची जे सदर वारे इलाइक़े बोहिरी बाज़ार में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया। पुलिस के वाक़े वारे हंध ताईं 9mm जा 3 खोल भी मिलिया। मक़तूलनि जी सुञाणप अॻूणे SHO चाकीवाड़ा चांद खान नियाज़ी ऐं बलोचिस्तान जे तालीम खाते जी मुलाज़िम अब्दुर्रहमान तौर थी। पुलिस मूजिब अॻूणो पुलिस ऑफिसर चांद खान नियाज़ी लियारी गैंगस्टर अरशद पप्पू कत्ल केस में जवाबदार हो। अरशद पप्पू जे कत्ल वक्त चांद खान चाकीवाड़ा थाने ते SHO मुक़रर हो। आवाज़ TV वाक़े जा CCTV फुटेजेस हथ कर वरिता। मीरपुर ख़ास में बहरेन गोल्डन सिटी भरिसां फैक्ट्री में क्रेन ते कम कंदड़ 2 पोरिया त बिजली जी तार मां करंट लगण सबब फौत थी विया। फौतियुनि जी सुञाणप बच्चू ख़ास के लिए गुलजार अहमद शामिल। लाश सिविल अस्पताल मुंतकिल कया विया। नौशेरे फिरोज़ वेझो मिठियाणी रोड ते अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया, 1 ॼणो ज़ख़्मी। मारिजी वियलनि में ज़ाकिर ऐं हमीद ख़ासकेली शामिल। कराची जे गुलशन इकबाल वारे इलाइक़े में हथियारबंदनि हथां वॻण वासी टैक्सी ड्राइवर ख़ालिद हुसैन वॻण क़तल। मक़तूल जो लाश वॻण पहुचण ते कोहराम मची वियो। नौजवान जो मर्द मिटीअ मां हवाले। नौशेरे फिरोज़ में सखर तरफ़ ईंदड़ ट्रॉलर जो कार के टक्कर पीरसन समेत 2 ॼणा फौत थी विया। ॿिन्ही फौतियुनि जी सुञाणप न थी सघी। घोटकी जी ख़ानगी अस्पताल में कम कंदड़ नौजवान पुरस्कार नमूने गुम। वारसनि तरफ़ां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो। सुल्तानपुर वेझो ॻोठ बलहणी वासी नौजवान ज़हीर छॾण पुरस्कार नमूने गुम। वारिस परेशान। दोतापुर वेझो पुनू भट्टी वारे इलाइक़े में पुलिस जो सर्च ऑपरेशन केतिराई घर ड्राहे पट कया विया। ऑपरेशन दौरान पुलिस केतिरनि ई घरनि खे बाहि ॾेई छॾी। गौसपुर में पुलिस 4 महीना अॻु घोटकी मां अगवा थियल मुल्तान वासी बशीर अहमद बलोच के मुक़ाबले बाद बाज़ियाब कराए वरितो। ऐं सिंध जे अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत लाल शहबाज़ कलंदर जो 770 उर्स मुबारक कोरोना सबब 2 सालनि जे वक़्फ़े खां पोइ शुरू। सूबाई सलाहकार फयाज़ बुट कलंदर जी मज़ार ते चादर चाढ़े उर्स मुबारक जो इफ़्तिताह कयो। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। DC पारां जामशोर ज़िले में आम मोकल जो ऐलान। मेले जी पहिरीं धमाल ते अॼु शाम जो मलाखणो राति जो सुघड़नि जी कचहरी मुनक़िद थींदी।